चवंदा आहिनि त फ़न कंहिंजी ज़ाती मीरास न हूंदो आहे। तख़लीकार कंहिं बि घराणे में जनम वठी सघे थो। उन जो ताज़ो मिसाल खिपरोलग ॻोठ नवाबा जे ग़रीब हारी ऐं प्राइवेट स्कूल टीचर कांजी कुली जो नौजवान पुटु भीमराज आहे, जंहिंजो नंढे लाइक़ो ई बुर्श ऐं रंगनि सां रूह रलिजी वियो ऐं शुरूआती तौर ते हुन पेंटिंग वसीले पंहिंजे शौक़ जो इज़हार कयो ऐं अॻिते हली हुन जो मन मुजस्मनि सां लॻी वियो ऐं हुन मेट वारी ऐं सीमेंट मां दुनिया जे नाले वारनि हस्तियुनि जा कमाल मुजस्मा ठाहे हड़नी खे हैरान करे छॾियो। नौजवान भीमराज गुरबत सबबि मैट्रिक खां पोइ पंहिंजी तालीम जारी न रखी सघियो ऐं सॼो वक़्तु उन्हनि मुजस्मनि खे ई ॾियणु लॻो। तमामु घणो कमु हुजण बावजूदि हिन वक़्तु ताईं हू का बि नुमाइश न कराए सघियो आहे। भीमराज कोहली जो ताज़ो ठाहियल सामूंडी जलपरी जो मुजस्मो सोशल मीडिया ते वायरल थियो त MNA नफ़ीसा शाह बि ट्विटर ते भीमराज कोहली खे दात ॾियण खां सवाइ रही न सघी। उन खां पोइ भीमराज खे ॾेह तोड़ परॾे मां फ़ोनूं ऐं मैसेज बि ईंदा रहिया। हिन नौजवान जो ख़्वाबु आहे त जेकर सरकार ऐं हिन मुल्क जा इदारा हुन सां माली सहकार कनि त हू मुल्क जे अहम शख़्सियतुनि जा मुजस्मा ठाहे पंहिंजे वॾड़नि ऐं हिन वतन जो नालो रोशन करे सघे थो। क़ौमी हीरो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना, नामा इक़बाल या फातिमा जिन्ना, इन्हनि जी मूर्तियूं ठाहे के वॾे शहर में या के वॾे म्यूज़ियम में रखणु चाहियां थो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांखे पंहिंजे फ़नकारनि जो क़दुरु कंदे उन्हनि जी हिमत ऐं हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे ऐं खेनि अॻिते वधण में उन्हनि जी मदद करणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk